अजकल मकानन ठाहिण जो शौक़ वधंदो थो वञे। इमाम बारगाहुन ठाहिण जो शौक़ वधंदो थो वञे। मुल्ला खे काथे कब्ज़ो करणो हूंदो त मस्जिद ठाहींदो, ऐं मलंग खे काथे कब्ज़ो करणो हूंदो त या मकान ठाहींदो या इमाम बारगाह ठाहींदो। कूड़ तो नथो ॻाल्हाए। मौलवी साहिबान खे भी चवण चाहियां थो त कब्ज़े जे जाइ ते मस्जिद ठाहिण जाइज़ न आहे। बिना इजाज़त जे कंहिं प्लाट ते कब्ज़ो करे तव्हां मस्जिद ठाहियो, इन में निमाज़ कान थींदी। ये निमाज़ पढ़ाइण वारा पंहिंजी निमाज़ में ज़ाय था कनि ऐं ॿियनि जी निमाज़ में ज़ाय था कनि। जेकॾहिं कंहिंखे मस्जिद ठाहिण जो शौक़ हुजे त प्लाट ख़रीद करे, के पाड़े वारनि खे मस्जिद ठाहिण जो शौक़ हुजे त प्लाट ख़रीद कनि। को सरकारी प्लाट आहे त सरकार खां कानूनी तौर ते प्लाट अलाट कराए। अॼुकल्ह असांजे मुल्क में कब्ज़नि जो रिवाज वधंदो थो वञे। बनी भी कब्ज़े वारी, जाइ भी कब्ज़े वारी, दुकान भी कब्ज़े वारो, अॼुकल्ह मस्जिदूं भी कब्ज़े वारी। ग़लत सिलसिलो आहे ऐं चङा भला मोतबर माण्हू इन धंधे में मुलव्वस आहिनि। ऐं मां इहा ॻाल्हि बि करणु चाहियां थो त 90% मस्जिदूं रुगो पेट गुज़र जे लाइ ठारायूं थियूं वञनि। ऐं 90% मदरसा भी पेट गुज़र जे लाइ ठाराया था वञनि। सॼो ॾींहुं तालिब पिनंदा वतन, चंदो कंदा वतन। सभिनी तालिबनि जे हथनि में पेटियूं हुजनि रोडनि ते। या दीन जी तज़लील आहे, या दीन जी तौहीन आहे। ये अहम ॻाल्हियूं आहिनि। असां पंहिंजे ग़लतियुनि जे करे घणा नुक़सान कया आहिनि ऐं असां मज़ीद नुक़साननि जा मुतहम्मिल नथा थी सघूं। अल्हम्दुलिल्लाह असां जेको कलमो पढ़ूं था इहो पाक मोहम्मद मीर वारो कलमो। चओ अल्हम्दुलिल्लाह, सभई ॾाढियां चओ कलमो मूंखे ॾाढियां पढ़ी ॿुधायो। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। कलमे में भी खोड़ डिजाइनियूं थी वयूं आहिनि। बांगन जा भी खोड़ क़िस्म थी गए। हिकिड़ा यार कलमे में घुतूं था हणनि त ॿिया यार बांगन में घुतूं था हणनि। असांखे कलमो भी पूरो मिलियो। चओ असांजो कलमो भी पूरो, असांजी बांग भी पूरी, असांजो क़ुरान भी पूरो। उन्हनि जे क़ुरान खे बकरी खाई वई। तो क़ुरान 40 सिपारनि जो, 10 सिपारा बकरी खाई वई। तो त हमराहनि जे दिमाग़ खे चकरी खाई वई। असांजो कलमो भी पूरो, असांजी बांग भी पूरी, असांजो दीन भी पूरो, असांजो इस्लाम भी पूरो, असांजो मज़हब भी पूरो, असांजी शरीयत भी पूरी। अल-यौमा अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रज़ीतु लकुमुल इस्लाम दीना। असांजे कलमे में 2 हिस्सा आहिनि। जेको कलमो असां पढ़ंदा आहियूं, पहिरियों हिस्सो ला इलाहा इल्लल्लाह, ॿियो हिस्सो मुहम्मदुर रसूलुल्लाह। ये 2 हिस्सा कुरान में लिखियल है। ऐं जेके दोस्त कलमे में कुछ चथियूं था हणनि ऐं जेके हिस्सा कलमे में मिलाइनि था, क़यामत ताईं कुरान में कोन ॾेखारे सघंदा। कलमे जी माना भी समझो, कलमे जो मतलब भी समझो, कलमे जूं तकाज़ाऊं भी समझो, कलमे जूं डिमांड्स भी समझो।
हुजूर सही हो कलमो पढ़ायो, हजरत अबू बकर सही हो कलमो पढ़ायो, हजरत उमर सही हो कलमो पढ़ायो, हजरत उस्मान सही हो कलमो पढ़ायो, हजरत अली सही हो कलमो पढ़ायो, हजरत हसन सही हो कलमो पढ़ायो, हजरत हुसैन सही हो कलमो पढ़ायो, हजरत बिलाल इहो कलमो पढ़ायो, हजरत अबू जर इहो कलमो पढ़ायो, हजरत तलहा इहो कलमो पढ़ायो, हजरत जुबैर इहो कलमो पढ़ायो, आले मोहम्मद जो कलमो इहो, असहाबे मोहम्मद जो कलमो इहो, अहले बैत मोहम्मद जो कलमो इहो, जह बुराकते मदीने जमीर बेरा जवारो सफर क्यों हो, उन बुराक जे पेशानी ते भी इहो कलमो लिखियो, अल्लाह जे अर्श ते भी इहो कलमो लिखियो, जन्नत जे हर वण जे हर पन ते इहो कलमो लिखियो। ला इलाहा इल्लल्लाह जी माना त अल्लाह खां सवा ॿियो को ॿा न पए, बंदगी ऐं इबादत जे लाइक़ कोन्हे। माना हर जगह ते मौजूद उहो, वाजिबुल वजूद उहो, अल्लामुल गुयूब उहो, माबूद ऐं मसजूद उहो, सीननि जे राज़नि खे ॼाणण वारो उहो, ला इलाहा इल्लल्लाह जो मक़सद धीउनि ॾियण वारो उहो, पुटनि ॾियण वारो उहो, बीमारनि खे शफ़ा ॾियण वारो उहो, ला इलाहा इल्लल्लाह जो मक़सद गुमराहन के सिराते मुस्तकीम अता करने वारो उहो, ला इलाहा इल्लल्लाह जो मक़सद खालिक मालिक राज़िक हन्नान मन्नान रहमान रहीम सिर्फ उहो, ॿियो कोई कोन्हे। सजदो उन जो कबो, हाणे त हमरा ख़बर नाहे छा थियो हमरान खे। हुननि हिकिड़ो मौलवी साहब तक़रीर पियो करे कि असां पीरन फ़कीरन के जेकॾहिं सजदो कंदा आहियूं त उहो ताज़ीमी सजदो कंदा आहियूं, उहो इबादत वारो सजदो न आहे, इज़त ख़ातिर असां सजदो कंदा आहियूं, ताज़ीमी सजदो। हे दोदाई रोड वारा हड़ वहाबी थी विया, जो दिमाग़ ख़राब आहे, माण्हुनि खे मिसगाइड था कनि। छा हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम के फरिश्तन सजदो कोन कयो हो? छा हज़रत यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम खे उन जे भाइरनि सजदो कोन कयो हो? मौलवी साहब तकरीर पियो करे ॾाढी जज़्बाती, ये सभु ॻाल्हियूं क़ुरान में लिखियल आहिनि, ये वहाबिन खे नज़र छो नथियूं अचनि? अल्लाह से चले इन्हनि खे बि सम्झ ॾे। छो त हिकिड़ी धुर वारा पंहिंजे तकरीर में जेकॾहिं ॿी धुर खे गारियूं न ॾियनि त वाह बि कान थी थिए। जेकॾहिं को शराफ़त सां वाइस थो करे त पोइ अॻिला चवनि था त अॼु साईं मूड में कोन हो, पर जेकॾहिं गारियुनि जी रीह शुरू करे कि हितां अचिजांइ साईं, हितां अचिजांइ, नारा बि पोथा लॻनि। असां माण्हुनि जी तबियत खे पाण ख़राब करे छॾियो आहे। मञा थो त अल्लाह साईं फरिश्तनि खां हज़रत आदम खे ताज़ीमी सजदो करायो हो, मञा थो त हज़रत यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम खे उन जे भाइरनि सजदो कयो हो, पर तो असांखे नाहे करणो। छो त असां हज़रत आदम जा उम्मती बि न आहियूं, हज़रत यूसुफ जा उम्मती बि न आहियूं, असां मिठड़े मोहम्मद मीर जा उम्मती। को साबित करे त सय्यद काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सहाबिन सजदो कयो हुजे। जेके मौलवी साहब माण्हुनि खे बहकाइण जे लाइ हज़रत आदम जा मिसाल था ॾियनि ऐं हज़रत यूसुफ जा मिसाल था ॾियनि, मौलवी साहबनि खे चवण थो चाहियां त पोइ ॻाल्हि अॻिते निकिरी वेंदी। मौलवी साहब अगरि तूं हज़रत आदम जो मिसाल थो ॾे त हज़रत आदम जे ज़माने में भेण भाउ जो पाण में निकाह बि थींदो। मौलवी साहब खे चओ त पोइ इन ते बि अमल करे। हजरत आदम सच्चो नबी, हजरत यूसुफ सच्चो नबी, हजरत इब्राहिम सच्चो नबी, हजरत इस्माइल सच्चो नबी, हजरत मूसा सच्चो नबी, हजरत ईसा सच्चो नबी, हजरत यूनुस सच्चो नबी, हजरत सुलेमान सच्चो नबी, पर असां उन्हनि जा उम्मती न आहियूं, असां मिठड़े मोहम्मद मीर जा उम्मती। ऐं हुजूर साईं जन असांखे वाज़ह तौर ते हुकुम ॾिनो आहे त अल्लाह खां सवा ॿियनि जो सजदो न कयो। ऐं अल्लाह से कलाम मुक़द्दस में वज़ाहत फरमाई, ला तस्जुदू लिशम्सि वला लिलक़मर
वस्जुदू लिल्लाहिल्लज़ी खलक़हुन्ना। सुभान अल्लाह में सुस्ती है। रब सिंह तो फरमाया तस्जुदू लिश्शम्सि वला लिलक़मर वस्जुदू लिल्लाहिल्लज़ी खलक़हुन्ना। तौरात भी अल्लाह जो सच्चो किताबा, जबूर भी अल्लाह जो सच्चो किताबा, इंजील भी अल्लाह जो सच्चो किताबा। पर असां उन्हनि किताबनि जे हुक्मनि ते हलण जा पाबंद न आहियूं, असां क़ुरान जे हुक्मनि ते हलण जा पाबंद। छो त जॾहिं आख़िरी किताब आयो त बस हाणे पहिरियां किताब महफूज़ थी विया, हाणे आख़िरी किताब ते हलणो आहे। ऐं जॾहिं आख़िरी नबी आयो त पहिरियनि नबियनि जी शरीयत न हलंदी, हाणे क़यामत ताईं आख़िरी नबी मुहम्मद मीर जी शरीयत हलंदी। इहा ॻाल्हि बिल्कुलु अकुल जे मुताबिक़ आहे। अॼु वाइदो कयो त तव्हांजो कंधु कपजी त सघे थो, पर रब जे दर खां सवा कंहिं गैर जे दर ते झुकी नथो सघे। पंहिंजा ॿई हथ फिज़ा में बुलंद करे चओ इंशाअल्लाह। मां हिकिड़े हमरा खे चुम तव्हां कलमे में हज़रत अली साईं जो नालो विहणो था। मूंखे चवणु लॻो तुंहिंजी हज़रत अली साईं सां मोहबत कान्हे। मां चयो बिल्कुलु आहे। मां उनखे मोमिनी नथो सम्झां जंहिंजी सुहिणे अली सां मोहबत न हुजे। ॻाल्हि बिल्कुलु वाज़िह आहे कि पोइ मोहबत जे करे असां हज़रत अली साईं जो नालो कलमे में था हणूं। मां चयोमांसि मोहबत जे करे तूं हज़रत अली साईं जो नालो कलमे में थो हणे, तुंहिंजी हज़रत हसन सां मोहबत न आहे जीअं आहे। मां चयो तुंहिंजी हज़रत हुसैन सां मोहबत न आहे जीअं आहे। मां चयो तुंहिंजी इमाम ज़ैनुल आबिदीन सां मोहबत न आहे जीअं आहे। मां चयो को तुंहिंजी हज़रत पीरान पीर सां मोहबत न आहे जीअं आहे। मां चयो जुनैद बगदादी सां मोहबत न आहे जीअं आहे। मां चयो ख़्वाजा कुतुबुद्दीन बख्तियार काकी सां तुंहिंजी मोहबत न आहे जीअं आहे। मां चयो ख़्वाजा मुइनुद्दीन चिश्ती सां तुंहिंजी मोहबत न आहे जीअं आहे। मां चयो जिन जिन सां तुंहिंजी मोहबत आहे न उन्हनि सभिनी जा नाला कलमे में दाख़िल कर। इहा ॿी ॻाल्हि आहे जो हफ़्ते ताईं तुंहिंजो कलमो पूरो न थींदो, पर मोहबत जी तक़ाज़ा त पूरी थी वेंदी। किथों जो अकुल आहे त जंहिंसां मोहबत हुजे नालो कलमे में लिखिजे। कलमो उहो आहे जेको रसूल पढ़ायो, कलमो उहो आहे जेको आले मुहम्मद पढ़ियो आहे, कलमो उहो आहे जेको असहाबे मुहम्मद पढ़ियो आहे, कलमो उहो आहे जेको अहले बैते मुहम्मद पढ़ियो। अॼु वाइदो कर त तूं कलमे में चटियूं न हणने, बुलंद आवाज़ सां चओ इंशाअल्लाह। कलमे जे तक़ाज़ाउनि खे समझो। ला इलाहा इल्लल्लाह जो मतिलबु त ताक़त जो सरचश्मो अल्लाह जी ज़ात आहे। ला इलाहा इल्लल्लाह जो मक़सद सजदे जे लाइक़ अल्लाह जी ज़ात आहे। ला इलाहा इल्लल्लाह जो मक़सद पूजा पाठ जे लाइक़ अल्लाह जी ज़ात आहे। ला इलाहा इल्लल्लाह जो मक़सद बासण जे लाइक़ अल्लाह जी ज़ात आहे। ला इलाहा इल्लल्लाह जो मक़सद झुकण जे लाइक़ रब जी ज़ात आहे। ला इलाहा इल्लल्लाह जो मक़सद पुटन न्याणिन ॾियण वारी ज़ात हिकिड़े अल्लाह जी आहे। ला इलाहा इल्लल्लाह जो मक़सद हर जगह ते मौजूद वाजिबुल वजूद अल्लाहुल ग़ुयूब माबूद ऐं मसजूद हिकिड़ो अल्लाह ॿियो कोई कोन्हे। ऐं मुहम्मदुर रसूलुल्लाह जो मक़सद, मुहम्मदुर रसूलुल्लाह जो मक़सद ऐं मुहम्मदुर रसूलुल्लाह जो मक़सद त सभिनी नबीयनि जो सरदार मिठड़ो मुहम्मद मीर आहे। मुहम्मदुर रसूलुल्लाह जो मक़सद सॼी काइनात जो पगदार मदीने जो मीर आहे। मुहम्मदुर रसूलुल्लाह जो मक़सद ख़ातमुन नबीयीन मदीने जो मीर आहे। मुहम्मदुर रसूलुल्लाह जो मक़सद कामयाबी जो तरीक़ो पाक मुहम्मद मीर जो तरीक़ो आहे। मुहम्मदुर रसूलुल्लाह जो मक़सद पाक मुहम्मद करीम जो हर लफ़्ज़ सच्चो। मुहम्मदुर रसूलुल्लाह जो मक़सद मुझे पाक मुहम्मद मीर जो हर कौल भी सच्चो त हर फ़ेल भी सच्चो। मुहम्मदुर रसूलुल्लाह जो मक़सद जेको पाक मुहम्मद जे सुन्नत जे दग ते हलंदो जन्नत उहो बि। बेसमझी जे करे माण्हू ग़लतियूं था कनि। असांजी हज़रत अबू बकर साईं सां मोहब्बत आहे, हज़रत उमर साईं सां मोहब्बत आहे, हज़रत उस्मान साईं सां मोहब्बत आहे, हज़रत अली साईं सां मोहब्बत आहे, असांजी करबला जे शहीदनि सां मोहब्बत आहे, असांजी पाक मुहम्मद मीर जे बचड़नि सां मोहब्बत आहे, असांजी आले मुहम्मद सां मोहब्बत आहे, असांजी असहाबे मुहम्मद सां मोहब्बत आहे, असांजी अहले बैते मुहम्मद सां मोहब्बत आहे, असांजी सभिनी बुज़ुर्गनि अल्लाह वारनि नेक बख़्त माण्हुनि सां मोहब्बत आहे। इन मोहब्बत जी तक़ाज़ा आई आहे
त असां इन्हनि जा नाला कलमे में न लिखंदासीं। इन मोहब्बत जी तक़ाज़ा इहा आहे त जेको कलमो इन्हनि पढ़ियो ऐं पढ़ायो असां उहो कलमो पढ़ंदासीं ऐं पढ़ंदासीं। अब इहा ॻाल्हि कुझु सम्झ में अचे थी?